उन अब अमा जे बारे में ओ जंजी या न्याणी बेअदबी कंदे चवे थी न तोखे थी सुञाणा न भा खे थी सुञाणा न अमा के थी सुञाणा न अबे के थी सुञाणा न खानदान के थी सुञाणा जे सुञाणा थी तो इन लोफर के थी सुञाणा यो इन न्याणी के बेहयाई जो सबक का दिनो का सेखारियो ओ इन्हें के यो सबक पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत का दूरी जे करे मिलियो कुरान का दूरी जे करे मिलियो जेकर कुरान वारी तालीम हुजे सा जा हुकुम कयो वकरन फी बुयूतिन न्याणियों घरन में रहन जे घरन का बाहर निकरन तो युदनीना अलैहिन मिन जलाबीबिन वडियूं चादरूं पाए पर्दे जो एतमाम करे बाद में निकरन न का लोफर जीनन जे चेहरे ते नजर पवे न वरी इनन के कोई निशानो बनाए मुझे साईं फरमायो उन अब अमा जे बारे में जंहिंजी न्याणी बेअदबी थी करे ओ जे सांडियो आ फरमाई तव्हां जो अबो मां जे मरी वञन दुनिया में तरामत आ पर जे मरी वञन मुझे साईं फरमायो मंजार कब्र बवई मंजार कब्र बवई औ आदिमा गुफर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी व कुतिब माल अबरार फरमाई तमाम जा जेकरा तवा जो अबो मां बई या बिनन मां को हिकड़ो वफात करे वने सिर्फ उन्हनि जे कब्र जी वनी करे ज़ियारत कयो उन्हनि जे कब्र जी ज़ियारत जे वद में अल्लाह तवा जे जिंदगी जा कयल सभई गुनाह माफ करे छडींदो ओ जन जे कब्र जी ज़ियारत जे बदले में अल्लाह नौजवान पुट हुजे या न्याणी हुजे उन्हें जे जिंदगी जे मग़फ़िरत जो ऐलान थो करे हे बेहयाती चवे मां तोखे सुञाणा ई नथी पाण फरमायो वक़्त अॻिते फरमाइनि था वक़्त कुतिब माल अबरार जेको नौजवान पंहिंजे अबे या पंहिंजे अमा जे सिर्फ़ कब्र जी ज़ियारत थो करे अल्लाह उन्हीअ जो नालो नेकोकारनि जी अबरार जी लिस्ट में थो लिखाए गुनाह त माफ़ थो करे ऐं इहा ॻाल्हि इहा फतवा न का मुले जी आहे न का पीर जी आहे इहा फतवा कंहिंजी आहे 1.25 लख नबियनि जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जी अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व मौलाना व मुर्शिदना व हबीबना व हबीब क़ुलूबिना व हबीब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व
रसूल। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती कान मय्य फिल जन्नह। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस दौर पे दुनिया नाज़ा थी अब हम वो ज़माना भूल गए। जिस दौर पे दुनिया नाज़ा थी अब हम वो ज़माना भूल गए। औरों को जगाना याद रहा, औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में, जिस दौर पे दुनिया नाज़ा थी अब हम वो ज़माना भूल गए। औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ऐ अनवर। अज़ान तो रोज़ानो अचे थी, पर बंदे खुदा तो फरमाए जै ज़रब सां दिल जे अंदर खौफ़े खुदा पैदा थी दो उहा ज़रब लगाइण माण्हुनि खां विसरी। अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ऐ अनवर। जिस ज़रब से दिल हिल जाते थे वो ज़रब लगाना हम भूल गए। मुँह देख लिया आईने में, मुँह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। न थी हाल की जब हमें अपनी खबर,
न थी हाल की जब हमें अपनी खबर, रहे देखते औरों के एबो हुनर। बंदे खुदा तो फरमाए जॾहिं इंसान के पंहिंजे ऐब ते नज़र न हूंदी आहे त उनखे दुनिया ऐबदार नज़र ईंदी आहे, पर जॾहिं पंहिंजे ऐबनि ते नज़र कंदो त उनखे दुनिया सॼी पाक नज़र ईंदी। फरमाए तो न थी हाल की जब हमें अपनी खबर, न थी हाल की जब हमें अपनी खबर, रहे देखते औरों के एबो हुनर। पड़ी अपनी खराबियों पर जो नजर, तो निगाह में कोई बुरा न रहा। जफर आदमी उसको न जानिएगा, जफर आदमी उसको न जानिएगा, गो वो कितना ही साहिबे फमोज़का। जिसे तेश में जिसे ऐश में याद खुदा न रही, जिसे तेश में खौफे खुदा न रहा। बिरादरान इस्लाम, निहायत काबिल कदर गोट पीर परियल शाह ऐं गिरदो नवाजा मुअज़्ज़ज़ ऐं गयूर मुसलमानों, अज तमाही असां मर्द मुजाहिद, मर्द हक, मुजाहिद मिल्लत हज़रत साईं अल्लामा मौलाना मोहम्मद उर्स चांडियो साहब ऐं असांजे बिरादर अज़ीज़ मोहतरम हज़रत मौलाना अब्दुल गफ़ार चांडियो साहब ऐं ॻोठ जे हिन दीगर मुअज़्ज़िज़ीन जे तरफ़ां हिन ॻोठ जी जामा मस्जिद में ख़त्म क़ुरान जे हवाले सां जेका तक़रीब सईद मुनक़द कई वई आहे, उनमें शरीक थिया आहियूं। दुआए परवरदिगार आलम तव्हां सां मिलनी जी हाज़िरी खे हिन मुबारक ऐं बाबरकत तक़रीब जे बदौलत मंज़ूर व मक़बूल फरमाए। तव्हां सां मिलनी जे लाइ क़बर ऐं क़यामत में बाइस नजात ऐं बाइस मग़फ़िरत बनाए। अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, मां सभ खां पहिरियां उन हाफ़िज़ साहब के जंहिं क़ुरान पाक जो ख़त्म पढ़ियो आहे ऐं उन पूरी जमात के जन उन जे पुठियां बीही करे पूरे रमज़ान शरीफ़ जे अंदर उन जो क़ुरान ॿुधो आहे, उन्हनि खे मुबारकबाद पेश थो कयां ऐं दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि जे इन अमल खे क़बूल फरमाए। छो त असल ॻाल्हि आहे क़बूलियत जी, अल्लाह ताला उन्हनि जे इन अमल खे क़बूल फरमाए। संदुन जे लाइ ऐं संदुन जे आले खाना जे लाइ मग़फ़िरत जो ज़रियो ऐं नजात जो ज़रियो बनाए। ऐं जन इन ख़त्म क़ुरान जो एहतमाम कयो आहे मोहतरम साईं मौलाना मोहम्मद उर्स साहब, मौलाना अब्दुल गफ़ार चांडियो साहब ऐं दीगर तमाम उन मुअज़्ज़िज़ीन जन इन ख़त्म क़ुरान जो ऐं अॼोकी तक़रीब सईद जो एहतमाम कयो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे अमल खे बि क़बूल फरमाए ऐं संदुन जे अमल खे बि अल्लाह ताला संदुन जे लाइ तमाम आले खाना जे लाइ मग़फ़िरत ऐं नजात जो ज़रियो बनाए। ऐं हिन इदारे खे तां क़ियामत अल्लाह ताला आबाद ऐं शादाब फरमाए। हिन इदारे जी तमाम ज़रूरियात खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ख़ज़ाने ग़ैब मां मुकम्मल फरमाए। अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, जियां तव्हां असांजे हिन 5 फुटे जिस्म जे बक़ा जो मदार रूह ऐं साह जे मथां मबनी आहे, बिल्कुलु हिन पूरी आलमी दुनिया जे बक़ा जो मदार क़ुरान करीम जे तालीम ऐं तालुम जे मथां मबनी आहे। हे तव्हां असांजो 5 फुटो जिस्म जेको तव्हां असांखे नज़र अची रहियो आहे,
इन जे अंदर अखियूं भी आहिनि, ज़ुबान भी आहे, कन भी आहे, दिमाग़ भी आहे, जिगर भी आहे, हथ भी आहिनि, पेर भी आहिनि। ये पूरो ढांचो जेको आहे इहो जेकॾहिं बाक़ी आहे साह जे करे बाक़ी आहे। जिस्म जा साह निकिरी वञे त अखियुनि जी कुवत बीनाई ख़तम, ज़ुबान जी कुवत गोयाई ख़तम, कननि जी कुवत समात ख़तम, हथनि जे अंदरि पकड़न वारी कुवत ख़तम, कुवत लम्स ख़तम, पेरनि जी कुवत मशीयत यानी पंध करण वारी सलाहियत ख़तम, दिमाग़ जी गौर फिक्र ऐं सोच वारी कैफ़ियत ख़तम, सारो जिस्म बेकार, एतिरो बेकार जो ॿ ॾींहं बि इन खे तव्हां घर में रखंदव त इहो बदबू फैलाईंदो। हवा ईअं आहे की न? मालूम थियो त अखियुनि जे अंदरि जेका कुवत बीनाई आहे, अखियूं जेको ॾिसण वारो कमु कनि थियूं, ज़ुबान जे अंदरि जेका कुवत गोयाई आहे, हथनि जे अंदरि जेका कुवत लम्स आहे, दिमाग़ जे अंदरि जेका सोच फिक्र वारी कुवत आहे, इन जो मदार साह जे मथां आहे। इहो सभु कुझु कमाल साह जो आहे। साह खां सवाइ पूरो ढांचो इंसान जो बेकार आहे, कंहिं कम जो न आहे। ऐं जंहिं ॾींहुं साह निकितो उन ॾींहुं इन ढांचे खे रहण जो हक़ न आहे। जे रखबो त बदबू कंदो, इन खे दफ़नाइबो। अब ईअं आहे की न? हिते परियल शाह जो ॻोठ जे अंदरि मयत खे रखे छॾंदा हो, दफ़नाईंदा हो न, पर जे साह अथसि दुखे थो पियो त बि रखंदा आहियूं न। बिल्कुलु अहिड़ी तरह पूरे हिन आलम इंसानियत आलम दुनिया जो रूह ऐं साह क़ुरान करीम आहे। जेसी ताईं दुनिया जे अंदरि क़ुरान आहे एसी ताईं हे दुनिया भी आहे। ऐं जंहिं ॾींहुं क़ुरान करीम न रहियो उहो दुनिया जे ख़ात्मे जो ॾींहुं हूंदो, दुनिया जे बर्बादी जो ॾींहुं हूंदो, उहो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं। ऐं क़ुरान करीम वरी एसी ताईं रहंदो जेसी ताईं क़ुरान करीम खे पढ़ण ऐं पढ़ाइण वारा रहंदा। मालूम थियो त पूरी दुनिया जो हे जहान जेकॾहिं हले थो त इहो क़ुरान वारनि जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारनि जे सदके थो हले। पीर परियल शाह ऐं गिरदो नवाज़ जा मुसलमानो, ताजरनि जी तिजारत, ज़मींदारनि जी ज़मींदारी, नवाबनि जी नवाबी, चौधरनि जी चौधराट, ताजरनि जी तिजारत, दुकानदारनि जी दुकानदारी, अमीरनि जी अमीरी, नवाबनि जी नवाबनि जी नवाबी, सरदारनि जी सरदारी, हुकुमराननि जी हुकुमरानी, भोतारनि जी भोतारी जेकॾहिं हले थी तो क़ुरान वारनि जे सदके थी हले। क़ुरान जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारनि जे सदके थी हले। लिहाज़ा उन्हनि सभिनीनि खे उहे भोतार हुजनि, चौधरी हुजनि, नवाब हुजनि, दुकानदार हुजनि, ज़मींदार हुजनि, उन्हनि खे क़ुरान वारनि जी ग़ुलामी करणु खपंदी आहे। क़ुरान जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारनि जो शुक्रियो अदा करणु खपंदो आहे। क़ुरान जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारनि जो मशकूर हुजणु खपंदो आहे। तव्हां असांजे जिस्म जी ग़िज़ा मानी ऐं पाणी आहे। जिस्म जी ग़िज़ा मानी पाणी आहे न, पर मुसलमानो ईमान जी ग़िज़ा अल्लाह जो क़ुरान अथव। जिस्म जी ग़िज़ा बंदि कयो त इहो जिस्म ताक़तवर थींदो किननि कमज़ोर थींदो? ॻाल्हायो बा। कंहिंजो मानी पाणी जो बंदि कयो त इहो मरंदो या जीअंदो? मरंदो न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिस्म जी ग़िज़ा मानी पाणी आहे, बंदि कंदो त कमज़ोर थींदो, आख़िरी उहो माण्हू मौत मरंदो। ईमान जी ग़िज़ा क़ुरान आहे। ईमान जी ग़िज़ा क़ुरान आहे। जे ईमान जी ग़िज़ा बंदि कंदो
कुरान जो पढ़ण बंद कंदो, कुरान जो ॿुधण ॿुधाइण बंद कंदो, कुरान जो समझण बंद कंदो, कुरान ते अमल बंद कंदो तो पोइ ईमान रहंदो? ईमान रहंदो? न रहंदो। जे ईमान न रहियो पोइ हलाल हराम जो फ़र्क़ भी न रहंदो, जायज़ नाजायज़ जो फ़र्क़ भी न रहंदो, पोइ हिलत ऐं हुरमत जो फ़र्क़ भी न रहंदो, पोइ तव्हांजे साम्हूं सुन्नत ऐं बिदत जो फ़र्क़ भी न रहंदो, तौहीद ऐं शिरक जो फ़र्क़ भी न रहंदो, ज़लालत ऐं हिदायत जो फ़र्क़ भी तव्हां वटि न रहंदो। छो? छो त हलाल ऐं हराम जे विच में फ़र्क़ु करण वारो ईमान आहे। चो बेशक हलाल हराम जी तमीज़ केरु कंदो आहे? ईमान वारो कंदो आहे न। पर जन वटि ईमान कोन्हे उहे त गोहूं बि खाइनि था, कुमियूं बि खाइनि था, उहे त गिदड़ बि कुई खाइनि था, उन्हनि वटि तमीज़ कान्हे का। छो त ईमान कोन्हे। छो त हिलत ऐं हुरमत जो फ़र्क़ु करण वारी शइ ईमान आहे। जायज़ नाजायज़ जे विच में फ़र्क़ु करण वारो ईमान आहे। सही ग़लत पाक ऐं पलीत जो फ़र्क़ु करण वारो ईमान आहे। गैरत ऐं बेगैरताई जे विच में फ़र्क़ु करण वारो ईमान आहे। ओ ताक़तां उथारे होटल तां उथारे मस्जिद में वठी अचण वारो चओ ईमान आहे। छा हूंदो आहे? ईमान आहे। अल्लाह जे रस्ते में इंसान के खर्च करण ते मजबूर करण वारो ईमान आहे। पर जेको ईमान खां ख़ाली आहे, जेको ईमान खां ख़ाली आहे वो अयाशी ते लाखों रुपया खर्च कंदो आहे, पर अल्लाह जे रस्ते में रुपए जी भी उनके तौफीक न मिलंदी आहे। इहो ई वजह मुसलमानों जो तव्हां असांजो ईमान कमज़ोर थी चुको आहे। बल्कि माफ़ कजो अगर ईअं चवां त ग़लति न हूंदो, तव्हां असांजो ईमान बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे। छो त ईमान जी ग़िज़ा कुरान आहे। असां ईमान जी ग़िज़ा बंदि कई आहे। इन जे करे घर जी दीवार अल्लाह जे घर मस्जिद सां गॾु आहे, पर उन हमरा के संदसि ईमान मस्जिद में वठी नथो अची सघे। मालूम थियो त हथ सही कोन ईमान त कीअं अचे। अयाशी ते लाखों रुपया खर्च करे, पर अल्लाह जी रज़ा जे लाइ दीनी प्रोग्राम में, मसाजिद में, मदारिस में गुरबा मसाकिन जी इमदाद जे लाइ रुपए जी तौफीक नथी मिले। चइबो त ईमान कमज़ोर। ओ ताक़तां उथारे मस्जिद ताईं माण्हू, मस्जिद ताईं तव्हां असांखे असांजो ईमान वठी नथो अचे। रुश्वा जे अंदर, सूद जे अंदर तव्हां असांजो ईमान असांखे फ़र्क़ु नथो करे। रुश्वा हुजे, सूद जो पैसो हुजे, यतीमन जो पैसो हुजे, खाई करे चऊं था हादा मिन फज़ले रबी, हे रब जो फज़ल आहे। अरे इहो रब जो फज़ल न थई, रब जो अदाब थई। इन जे करे तू इनके फज़ल सां ताबीर तो करी जो ईमान का खाली आ। इन जे करे अल्लाह पाक फरमाए तो कुरान पाक में व इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। अरश वारो साईं तो फरमाए ईमान जी ग़िज़ा कुरान थव। मोमिन ईमान मोमिन कुरान ॿुधंदो आहे, कुरान पढ़ंदो आहे तो मोमिन जो ईमान वधी वेंदो आहे। इहो हिन ॻाल्हि जो दलील आहे त ईमान जी ग़िज़ा कुरान आहे।
अज मुसलमानन जे घरन मां कुरान हलियो वियो, कुरान पयो आहे पर पोतियन में पोशाकन में वेड़ियो पयो आ। सुबह हुजे शाम हुजे रात हुजे ॾींहुं हुजे, अगे टीवियूं हुजूं, हाणे वरी माशाअल्लाह टच अची वई आहे, अदन जे भी हथ में आ, अदड़न जे भी हथ में आ। वो अंग्रेज कुत्ता न मालूम समय मेल परे वेठा आहिनि, पर उन्हनि अहिड़ी रांदि असां सां खेॾी आहे जो उते वेही करे असांजे गैरत जा बि जनाज़ा कढी छॾियूं, असांजे ईमान जो बि ख़ात्मो करे छॾियूं। मुसलमान निंड मां उथे थो, पहिरीं पहिरीं नज़र उनजी क़ुरान ते पवणु खपंदी हुई, पहिरियां पहिरियां उनखे अलाह जे आॾो झुकणु खपंदो। पर कुरान पाक जी ज़ियारत जे बजाए, खुदा जे आॾो झुकण जे बजाए पहिरियां पहिरियां हमरा निंड मां उथे थो, मोबाइल खोले थो, फेसबुक ते नज़र थी थो। कान का फ़ाहिश बेहुया औरत पंहिंजे बेहयाई जो मुज़ाहरो थी करे मुसलमान जी उन ते नज़र थी पवे। खुदा रा ॿुधायो त उनजो नतीजो छा निकिरंदो, उनजी रिज़ल्ट छा निकिरंदी, उनजो नतीजो उनजी रिज़ल्ट इहा निकिती आहे। असां मौलवी कहिड़ा वाइज़ कयूं। मौलाना मोहम्मद मक्की साहब दामद बरकातुहुम आलिया फरमायो त माण्हू कलाक अधु कलाक असांजो वाइज़ था ॿुधनि, पर 24 कलाक इहो वॾो उस्ताद वॾो उन्हनि जो उन्हनि जे घर में आहे, उन्हनि जे हथ में आहे, उहो था ॾिसनि, उहो था ॿुधनि। ज़ारी ॻाल्हि आहे 24 कलाक जेका शइ ॾिसंदासीं असर उनजो वधीक थींदो या अधु कलाक जो थींदो। नतीजो इहो निकितो जो उहो अबो उहा अम्मा जंहिं सॼी राति जागी करे, जंहिं 9 महीना पेट में दर्द सही करे पंहिंजी न्याणी खे जनम ॾिनो, वरी दर्द सदमा खाई करे, दर्द सदमा खाई करे उनजी पालना करे उनखे जवान बणाई। इन तव्हां असांजे टच जो इहो नतीजो निकितो, क़ुरान खां दूरी जी रिज़ल्ट इहा निकिती, क़ुरान खां परे वञण जो इहो अंजाम थियो। पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खां परे वञण जो नतीजो इहो निकितो जो आहे जवान न्याणी बेहया थी करे बीहे थी, वञी करे अदालती पढ़ो थी करे का गैर कुफ़ जे अंदरि, गैर क़ौम जे अंदरि भाउ माण्हू ॿधियो बीठो आहे, अमड़ पोतियूं लाहियो बीठी आहे, कसम अलाह जो अलाह जे घर में बावुदू अरज़ थो कयां, अखियुनि सां इहे मंज़र ॾिठा अथसि। मां पोती लाहे करे न्याणी जे पेरनि ते थी रखे, पीउ पंहिंजो ॿाहूं ॿधियो बीठो आहे, ॿाहिरि ॿाहूं ॿधियो बीठा आहिनि, क़ौम जा चङा न्याणी खे मिनतूं था कनि, पर उहा एॾी बेहया थी बीठी आहे जो पीउ खे चवे थी तोखे बि नथी सुञाणा, माउ खे चवे थी तोखे बि नथी सुञाणा। ओ जंहिंजे कदमनि में अलाह जन्नत रखी आहे, जंहिंजो रब एॾो शान कयो आहे जो मुंहिंजे पाक नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजो अबो अम्मा ज़िंदा बि तव्हांजे लाइ रहमत आहे, पर जे दुनिया छॾे वञे त बि तव्हांजे लाइ नजात जो ज़रियो आहे, माफ़ी जो ज़रियो आहे, तव्हांजे लाइ मरी वञण खां पोइ बि अबो अम्मा रहमत आहे। मिशका शरीफ जुल्द सानी में हदीस आहे, पीर परियल शाह जा मुसलमानो जा साहब खुदा जे वास्ते पंहिंजे घरनि में पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे अमड़ियुनि खे, पंहिंजे नौजवाननि खे क़ुरान पढ़ायो, क़ुरान सेखारियो, क़ुरान सम्झायो। रहमत वारे नबी, इज़त वारे नबी, अज़मत वारे नबी, शान वारे नबी, 1,24,000 नबियनि जे सरदार नबी मुंहिंजे पाक नबी मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो
उन अब अमा जे बारे में ओ जी या न्याणी बेअदबी कंदे चवे थी न तोखे थी सुञाणा न भा के थी सुञाणा न अम्मा के थी सुञाणा न अबे के थी सुञाणा न खानदान के थी सुञाणा जे सुञाणा थी ते हिन लोफर के थी सुञाणा यो इन न्याणी के बेहयाई जो सबक का दिनो का सेखारियो ओ इन्हें के यो सबक पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत का दूरी जे करे मिलियो कुरान का दूरी जे करे मिलियो जेकर कुरान वारी तालीम हुजे सा जा हुकुम कयो वकरन फी बुयूतिन न्याणियों घरन में रहन जे घरन का बाहर निकरन तो युदनीना अलैहिन मिन जलाबीबिन वनियूं चादरूं पाए पर्दे जो एतमाम करे बाद में निकरन न का लोफर जीनन जे चेहरे ते नजर पवे न वरी इनन के कोई निशानो बनाए बहरहाल अर्ज पे कमु मुझे साईं फरमायो उन अबे अमा जे बारे में जंहिंजी न्याणी बेअदबी थी करे ओ जे सांडियो आ फरमाई तव्हां जो अबो मां जे मरी वञन दुनिया में त रहमत आ पर जे मरी वञन मुझे साईं फरमायो मंजार कब्र बवई मंजार कब्र बवई औ आदिमा गुफर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी व कुतिब माल अबरार फरमाई तवा मजा जेकरा तवा जो अबो मां बई या बिनन मां को हिकड़ो वफात करे वने सिर्फ उन्हनि जे कब्र जी वनी करे ज़ियारत कयो उन्हनि जे कब्र जी ज़ियारत जे वद में अल्लाह तवा जे जिंदगी जा कयल सभई गुनाह माफ करे छडी ओ जन जे कब्र जी ज़ियारत जे बदले में अल्लाह नौजवान पुट हुजे या न्याणी हुजे उन्हें जे जिंदगी जे मग़फ़िरत जो ऐलान तो करे हे बेहयाती चवे मां तोखे सुञाणा ई नथी पाण फरमायो वो अॻिते फरमाइनि था व कुतिब माल अबरार जेको नौजवान पंहिंजे अबे या पंहिंजे अम्मा जे सिर्फ़ कब्र जी ज़ियारत थो करे अल्लाह उन्हीअ जो नालो नेकोकारनि जी अबरार जी लिस्ट में थो लिखाए गुनाह त माफ़ थो करे ऐं इहा ॻाल्हि इहा फतवा न का मुले जी आहे न का पीर जी आहे इहा फतवा कंहिंजी आहे 1.25 लख नबियनि जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जी जंहिंजे सदाकत जी गारंटी ऐं ज़मानत अल्लाह ॾिनी आहे फरमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वायुयुहा फरमाए थो मुंहिंजो पाक नबी मुहम्मद अरबी सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मुझो पाक नबी मोहम्मद करीम जेड़े भी हाल में हुजे खुशी में हुजे कावड़ में हुजे बेदारी में हुजे आ निंद्र में हुजे पर मुझो महबूब जा गाल करे ऐसा बिला तामुल जे तस्लीम कजो जो तो मुझो पाक नबी मोहम्मद करीम पांजे मर्जी सा दीनी मामलात में गालाई दो ही नाए ऐसी तई गालाई दो ही नाए जैसी तई मां अल्लाह जे तरफा जिब्राइल नहीं दो आ कुरान नहीं दो वो मुझो पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए तवा जो अबो मां तमा जे लाए दुनिया में भी रहमत आ पर जे दुनिया छड़े वने भी तमा जे लाए रहमत आ बहरहाल अर्ज पे कम तो मुसलमानों ईमान जी गिज़ा कुरान आ इहो ही वजह जो तो असां पंहिंजे ईमान जी गिज़ा बंदि कई आहे जंहिंजे करे तव्हां असांजो ईमान तव्हां असांखे मस्जिद में ई नथो वठी अचे
सूद खाइनि था वेठा, व्याज खाइनि था वेठा, रुशवा खाइनि था वेठा, पर मजाल आहे जो उन्हनि खे कोई ख़ौफ़ थिए या उन शइ खे हू हराम सम्झनि। ऐं छो हराम सम्झनि? हराम तॾहिं सम्झनि जॾहिं ईमान हुजेनि न। छो त ईमान त मरी चुको, ईमान त ख़तम थी चुको, ईमान जो त जनाज़ो निकिरी चुको। हाणे इहो रुशवा खे हराम कीअं सम्झे, इहो सूद खे हराम कीअं सम्झे, इहो व्याज खे हराम कीअं सम्झे? लिहाज़ा मुसलमानो सियाणा थियो, खुदा जे वास्ते पाण बि क़ुरान पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे बि क़ुरान पढ़ायो। सिर्फ़ पंहिंजे घरनि जे अंदरि क़ुरान रखी पोतियुनि में वेड़े साल ब साल वरी पोती नई मटाए छॾींदा, पोइ फ़ाइदो केॾां थिए, पोइ बरकत केॾां थिए, पोइ मईशत कीअं सुधरे, पोइ वरी रणियूं आहिनि दाऊं आहिनि मुलनि वटि। साईं असांजे घर में जिनायत आहे, साईं असांजे घर में बरकत कान्हे का, साईं असांजे घर में फॾा फसाद नथा वञनि। इन तमाम बुराइयुनि जो इलाज क़ुरान जी तिलावत आहे। घर में निमाज़ जो एतमाम करण तव्हांजो कमु आहे, क़ुरान जे तिलावत जो एतमाम करण तव्हांजो कमु आहे। तव्हांजे घरनि खे बरकत सां मालामाल करण अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। तव्हांजे घरनि खे शयातीन खां महफ़ूज़ बनाइण अल्लाह जी ज़ात जो कमु आहे। इहो ई वजह मुसलमानों जो तव्हां असांखे असांजो ईमान अल्लाह जे घर में वठी नथो अचे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण ते मजबूर नथो करे। आम ख़ैरात त परे जी ॻाल्हि रही, पर मुसलमाननि खे इहा तौफ़ीक़ नथी मिले जो सिर्फ़ ज़कात ॾियनि। हे असांजा मालदार माण्हू जेकॾहिं ज़कात ॾियनि, हर गवर्नमेंट ईंदी आहे उहा अची करे ऐलान कंदी आहे बाबा ग़रीबनि सां मज़ाक़, असां गुरबत जो ख़ात्मो था कयूं। हालांकि हक़ीक़त में ईअं हूंदो आहे त उहो गुरबत जो ख़ात्मो न आहे, बल्कि अहिड़ी का पॉलिसी इख़्तियार कंदा जो ग़रीबनि जो ख़ात्मो थो थिए, ग़रीब पिसजे थो। न त इस्लाम जेको ज़कात जो निज़ाम रखियो आहे, अल्लाह जी ज़ात जो कसम खणी करे चवां थो, जेकॾहिं असांजा मालदार जेके बि जंहिं इलाइक़े जे अंदरि आहिनि उहे सिर्फ़ु उते सारे संभाले ज़कात कढनि सालाना, त उन एरिया मंझां गुरबत जो ख़ात्मो थी वेंदो, कोई ग़रीब न रहंदो। इस्लाम जी तारीख़ इन ॻाल्हि जी गवाह आहे, जॾहिं मुस्लमान ज़कात कढंदा हुआ एॾी ख़ुशहाली हुई, एॾी ख़ुशहाली हुई जो साहिब ज़कात माण्हू ज़कात खणी भले घोड़े ते चढ़ी करे मेलनि जा मेल पंधु कंदा। अदा मां वटि ज़कात जा पैसा आहिनि, आहे को ग़रीब त ॾियांसि, चवंदा न बाबा अल्हम्दुलिल्लाह असांजो घोट ख़ुशहाल आहे, अञा अॻिते वञे। वॾी घोड़ो भॼाए 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 मजबूर थी करे कोई ग़रीब न मिलंदो, उन पोइ इस्लामी रियासत जे अंदरि वञी करे बैतुल माल में जमा कराईंदा त बाबा हे पैसो वठो, असांजी जान छुटे, ॿार लाइ असां। ऐं हाणे शल न को मुखैर जी ख़बर पए त फलाणे ॻोठ में मस्जिद में को मुखैर थो अचे, एॾा साइल गॾु था थियनि जो वीचारे खे पचाणी में मस्जिद में अचण, मस्जिद खे मस्जिद ते छॾण ते मजबूर करे था छॾनि, मस्जिद में अचण ई छॾे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े माण्हू खां जो सवें माण्हू अची करे घुरंदा त उहो छा करे। तव्हां असां इहो सम्झो आहे त अल्लाह जे रस्ते में ॾियण सां असांजो माल घटिजंदो। इहो ई असांजो जेको आहे सो ईमान आहे। पर मुंहिंजे पाक नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी इहे तरबियत कई हुई त अल्लाह जे रस्ते में ॾियण सां माल घटिजंदो न आहे, बल्कि माल वधंदो आहे। इन जे करे हिकु त उन्हनि जो विर्द वज़ीफ़ो क़ुरान हो, इन जे करे उन्हनि जो ईमान मज़बूत हो, छो त उन्हनि पंहिंजे ईमान जी जेका ग़िज़ा हुई क़ुरान वारी
उहा ईमान वारी ग़िज़ा उन्हनि क़ुरान वारी ईमान के पूरी ॾिनी हुई। इन जे करे उन्हनि जो ईमान वॾो मुस्तहकम ऐं मज़बूत हो। हदीस पाक में अचे तो पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा तिलावत क़ुरान जे हिसाब सां 3 जमायतनि में मुनक़सिम हा। हिकिड़ा उहे हा जेके रोज़ानो क़ुरान पाक जो ख़त्म पढ़ंदा, रोज़ानो क़ुरान जो ख़त्म। ॿिया उहे हा जेके 2 ॾींहंनि में क़ुरान पाक जो ख़त्म कंदा, यानी 15 सिपारा रोज़ाना क़ुरान जी तिलावत कंदा। टियां उहे हा पैगंबर पाक जे 1.25 लख सहाबा में जेके सुस्त में सुस्त हा तिलावत क़ुरान जे हिसाब सां। उहे हा जेके रोज़ाना 1 मंज़िल क़ुरान जी तिलावत कंदा। मुफ़स्सिरीन क़ुरान लिखियो आहे तो क़ुरान पाक जे अंदरि 7 मंज़िलूं आहिनि। इहे 7 मंज़िलूं पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस सहाबा जे जमात जे उन अमल जी अलामत आहे जो रोज़ाना 1 मंज़िल क़ुरान जी तिलावत कंदा। पोइ छो न हुजे उन्हनि जो ईमान मज़बूत। 5 वक्त निमाज़ त छा, पर कॾहिं को साहबी ताजिद के कदा नथो करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आधी रात जो मुझो पाक नबी मोहम्मद करीम निमाज़ तहज्जुद जे लाइ मस्जिद नबी में थो अचे त सहाबा किराम जी लाइन लगी थी वञे। मुझे साईं फरमायो, फरमाए पुट तव्हां जे लाइ नफ़िला मुझे मथां त मुझे रब तहज्जुद जी निमाज़ भी फर्ज़ बणाई आहे। छो त अल्लाह पाक फरमाए थो फतहज्जद बी नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। ए मुझा पाक नबी मोहम्मद करीम तुझी मकाम महमूद वारी जेका माल बणाई थम उहा 1,24,000 अंबिया जे मालनि खां निराली आहे। तमाम अंबिया जे मालनि खां मुंहिंजा महबूब तुंहिंजी माल जेका तुंहिंजी माड़ी आहे उहा मां अजीबो ग़रीब मुमताज़ क़िस्म जी बणाई आहे। लिहाज़ा क़यामत जे ॾींहुं जे इबादत जो मुआदनो थिए त सभिनी नबियनि खां तूं मोहम्मद पाक जी इबादत बि उत्तम ऐं आला हुजे। लिहाज़ा उम्मत जे मथां 5 वक्त पर तुंहिंजे मथां तहज्जुद जी निमाज़ भी इज़ाफ़ी फरीदो आहे। मुझे साईं फरमायो अल्लाह मूं ते फ़र्ज़ कई आहे, तव्हां ते फ़र्ज़ कोन्हे का। पढ़ंदो त सवाब मिलंदो, न पढ़ंदो भी तव्हांजी मर्ज़ी। सहाबा किराम अर्ज़ कंदा सुणा, अल्लाह तोखे बख़्शो बख़्शायो बणायो आहे, अल्लाह तोखे बख़्शो बख़्शियो बणायो आहे। साईं तव्हांजो तहज्जुद पढ़ो था त असां छो न पढ़ूं। त 5 वक्त निमाज़ जा त पाबंद हा पर तहज्जुद गुज़ार भी हा। तव्हां असांजे साम्हूं ऐलान थो थिए कंहिं दीनी कम जे लाइ त हे दीनी ज़रूरत आहे तावन कयो। तव्हां असांजो ईमान इहो आहे जो खीसे मां 2 टूं कढंदासीं, 5000 जो नोट बि पोइते, 1000 जो बि पोइते, 500 जो बि पोइते, वध में वधि 100 या 10 रुपया निकिरंदा। हवा ईअं आहे की न? छो त तव्हां असांजो ईमान कमज़ोर थी चुको आहे। ऐं होॾे उन्हनि चूंकि ईमान वारी जेका ग़िज़ा हुई ईमान जी उहा मुकम्मल ईमान खे ॾिनी, इन जे करे उन्हनि जो ईमान एॾो मुस्तहकम हो, एॾो मज़बूत हो जो ऐलान थो थिए। उलमा किराम खां तव्हां ॿुधो आहे जे दीन जे लाइ ज़रूरत आहे, पाक नबी ऐलान थो करे
हजरत उस्मान गनी उथी बी करे ऐलान थो करे साईं मां 300 उठ सामान सुदा ॾियण जो ऐलान थो कया 300 उठ सामान सुदा ॾियण जो ऐलान थो कया उमर तू दे खबर हजरत उमर बिन खताब तो फरमा सुना अल्लाह मुके जेका मिल्कियत ॾिनी आहे उनके बिन सन में तक़सीम थो कया अध बचड़न जे लाइ थो रखा अध तो पाक मोहम्मद करीम जे कदमन में कुर्बान थो कया अबू बकर तू दे खबर के तो सही अल्लाह गवाह घर में जेका आखिरी सुई हुई उहा भी खणी आयो आ पोइ ते अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आयो जरा मुंहिंजो पाक नबी मोहम्मद करीम सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक खां हिजरत करे मदीना मुनव्वरा में थो अचे जमात वधी वई मस्जिद नबवी तंग थी वई अजकल तो तवां सां हाल इहो आहे जो मस्जिद जी तमीरात जे लाइ मौलवी वेचारा बंदड़ियूं खयूं कॾहिं काथे घुमंदा था वतन असांजा मिनिस्टर असांजा वज़ीर असांजा ज़मींदार बेहयाइन ते बुराइनि ते खुशामत ते करोड़े रुपया ख़र्च कंदा था वतन पर उन्हनि खे अल्लाह जे रस्ते में ॾियण जी तौफ़ीक़ नथी मिले छो नथी मिले अर्ज़ करे चुको आहियां इन जे करे जो उन्हनि जो ईमान रहियो ई कोन्हे को ईमान हुजेनि त ईमान वारा कम कनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में बीह करे ऐलान था कनि फरमाईंदा है मस्जिद नबी जे पासे में जेको प्लाट आहे मुंहिंजा साहबियो तव्हां मांजा केरु आहे जेको यो प्लाट खरीद करे मुझी मस्जिद के वसी करे अल्लाह उन्हें के बदले में जन्नत में माल अता फरमाइंदो मिशकात सानी में हदीस मौजूद आ अकेलो हजरत उस्मान गनी हिकड़ो ही उथी भी करे ऐलान थो करे फरमाए तो सही 25,000 दिरहमन में यो प्लाट खरीद करे मां तव्हां जी मस्जिद के वसी करण जो ऐलान थो उन्हनि जो ईमान हो हे तव्हां असां जो ईमान आ मुसलमानों ग़ज़वा बदर जे मौके ते तव्हां असांखे कंहिं जलसे में जुलूस में ख़बर पवंदी त बाबा का गिरफ़्तारी थींदी त पोइ आस्ते आस्ते माण्हू खिसकणु शुरू कंदा ऐं होॾे हुननि जो ईमान ॾिसो हदीस पाक में अचे थो अचानक जंग लगी आ पैगंबर पाक जो जंग जो इरादो ही न हो अचानक जंग लगी आ इतला मिलिया त मक्के पाक खां अबू सुफियान 1000 अफरादन ते मुश्तमिल मुसल्लह फौज वठी आयो आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबा किराम सां मशवरो था कन टाइम घणो मुझो साईं मशहूरो तो करे फरमाई दियो खबर छा ख्याल आ वापस हलूं मदीने पाक तैयारी करे मुसल्ला थी करे अचूं बाद में मुकाबलो कयूं या हाणे जो हाणे दुश्मन जो मुकाबलो शुरू कयूं हालांकि हे 313 हो 1000 हदीस पाक में अचे थो बुखारी शरीफ में हदीस मौजूद आ हजरत मिक़दाद नामी पाक मोहम्मद जो साहबी उथी बीठो आ ओ मुसलमानो पाक मोहम्मद जे साहबा जो ईमान ॾिसो ऐं उन्हनि जो ईमान इन जे करे मुस्तहकम हो जो तव्हां जे साम्हूं अर्ज़ करे चुको आहियां उथंदे वेहंदे उन्हनि जो विर्द वज़ीफ़ो क़ुरान हो उन्हनि जे ज़िंदगियुनि में क़ुरान हो सुन्नत एडी हुई जो पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे जी देर हूंदी हुई तामील में देर न कंदा
तव्हां असांखे रस्मो रवाज प्यारियूं हिन बिदत ऐं रिवाजात खे असां फरोग बख़्शूं था पर पाक मुहम्मद जी सुन्नत खे अपनाइण जे लाइ तयार न आहियूं। बहरहाल अर्ज़ पे कयूं हज़रत मिक़दाद बिन असवद उथी बीठो फरमाए तो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा रसूल असां जो अबो अमा तो पाक मुहम्मद करीम जे कदमन ते कुर्बान आ सुना नानो नुकातिलु अन यमीनिका व अन शिमालिका व अन अमामिका व अन खल्फिका। साईं तैयारी करण जे लाइ उहे वञनि जिन खे दुनिया में रहण जो शौक़ु हुजे जंहिंखे बैंक बैलेंस बनाइणो हुजे जिन खे कोठियूं ऐं बंगला बनाइणा हुजनि। साईं अल्लाह गवाह आधी रात जो सारी खुदा जी खुदाई सुती पई हूंदी आहे पर असां आधी रात जो उथी करे अल्लाह जे दरबार में बीह करे हथड़ा खणी दुआऊं घुरंदा आहियूं। अल्लाहुम्मा रज़ुक़ना शहादतन फी सबीलिका। हे असांजा अल्लाह वो कहिड़ो ॾींहुं थींदो आहे कहिड़ी घड़ी हूंदी जो हे असांजी जान महबूब मोहम्मद करीम जे कदमनि में कुर्बान थींदी। मुसलमानों कसम आहे रब मुहम्मद जो मुझे पाक नबी मोहम्मद करीम जा साहबा मुझे पाक नबी जा वफादारा जेको पाक नबी जे साहबा ते तंज करे थो दीन जो भी गद्दारा अल्लाह जो भी गद्दारा पर पाक मोहम्मद जा साहबा अल्लाह जा भी वफादारा दीन जा भी वफादारा त पाक मोहम्मद जा भी वफादारा। साईं असां सम्झूं था शायदि असांजी उहा दुआ क़बूल थी वई आहे वक़्तु अची वियो आहे। साईं असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं जे दुश्मन आॾो हमिलो कयो आॾो तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं जे पुठियां हमिलो कयूं पुठियां तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं जे सॼे पासे खां हमिलो कयूं ओॾो दिफ़ा कंदासीं जे खॿे पासे ॾों आयो ओॾो तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं। साईं जेसि ताईं जान में जान आहे खून जो आख़िरी कतरो बि तो पाक मुहम्मद ते कुर्बान कंदासीं सिरनि जा सौदा करे वेंदासीं बचड़ा यतीम कराए वेंदासीं घर वारियूं बेवा बणाए वेंदासीं लेकिन हे अल्लाह जा रसूल तुंहिंजे मथां छछन न ॾींदासीं। मुसलमानों इहो ईमान उन्हनि जो इन जे करे मुस्तहकम ऐं मज़बूत हुयो जो उन्हनि जो विर्द वज़ीफ़ो क़ुरान हो। लिहाज़ा तव्हां असांखे बि खपंदो आहे त ख़ुदि बि क़ुरान जी तिलावत कयो। सुबुह जो उथो त सभ खां पहिरियां पहिरियां अल्लाह जे घर में अचो अल्लाह जे आॾो अची करे सर्व सुजूद थी करे क़ुरान खे खोले कम अज़ कम हिकु पारो क़ुरान जी तिलावत कयो। जे इहा तौफ़ीक़ न अथव त एमी क़ुरान जी तिलावत कयो जे इहा तौफ़ीक़ नथी मिले त कम अज़ कम हिकु रुकू क़ुरान जी तिलावत करे पोइ जे तूं ताजिरात तिजारत ॾे रवानो थी वञ जे मज़दूरात मज़दूरी ते हलियो वञ जे ज़मींदारात होॾे हलियो वञ जहिड़े पासे वणे उन पासे हलियो वञ इंशाअल्लाह अल्लाह तुंहिंजे रोज़गार में बरकत पैदा कंदो अल्लाह तुंहिंजी मईशत खे ख़ुशहाल बणाए छॾींदो। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां मेणी मुसलमाननि खे पंहिंजे घरनि जे अंदरि क़ुरान पाक जे विर्त करण जी तौफ़ीक़ नथी फरमाए। जेका क़ुरान पाक जी आयत पढ़ी अथमि उनजो मुख़्तसर मफ़हूम बयानु करे ऐं जेका हदीस पढ़ी अथमि उनजो मफ़हूम बयानु करे दुआ थो घुरां ताकि क़ुरान पाक जी आयत जी तिलावत ऐं हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तिलावत हदीस जी जेको आहे सो तिलावत उहा अबस न रहे। आयत करीमा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल जलालहू हिफ़ाज़त क़ुरान जी गारंटी थो ॾे। फरमाए थो इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून बेशक क़ुरान खे नाज़िल बि असां कयो आहे ऐं इन जा मुआफ़िज़ बि असां। क़ुरान ॿिनि शयुनि जो नालो आहे हिकु अल्फाज़ ॿियो माना।
अल कुरान अन नज़्म वल माना जमिया। फुकाए किराम लिखियो आहे त क़ुरान अल्फाज़ ऐं माना इन्हनि ॿिन्हिनि जे मजमूए जो नालो आहे। अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि न, के माण्हू चवंदा आहिनि बाबा क़ुरान त साॻियो आहे पर माना बदिलियल आहे। अल्लाह साईं जल जलालहू फरमाए थो इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब तो फरमाए क़ुरान जे अल्फाज़नि जो मुहाफ़िज़ बि मां आहियां, क़ुरान जे माना जो मुहाफ़िज़ बि मां आहियां। जॾहिं अल्फाज़नि जो मुहाफ़िज़ बि अल्लाह, माना जो मुहाफ़िज़ बि अल्लाह, त केरु आहे जेको ख़ुदा खां वधीक ताक़तवर आहे जेको अल्फाज़ मटाए या माना मटाए? ख़ुदा खां वधीक ताक़तवर ॿियो कोई न थियो आहे, न थींदो। लिहाज़ा क़ुरान जी न कोई अल्फाज़ खे मटाए सघे थो, न वरी कोई माना खे मटाए सघे। ऐं मुफ़सरीन क़ुरान लिखियो आहे त इन आयत जे अंदरि हिफ़ाज़त क़ुरान सां गॾोगॾु अल्लाह ताला हिफ़ाज़त उलमा ऐं हिफ़ाज़त हुफ़ाज़ जी बि गारंटी ॾिनी आहे। अॼुकल्ह खोड़ भोतार जन जो हाज़मो ख़राब थो थिए, जन खे कुझु जेको आहे सो अची थी वञे किथां खां का चौंक, पोइ वरी कंहिं न का आलिम खे तनक़ीद जो निशानो थो बणाए, उन्हनि खे धमकियूं था ॾियनि। मां हर जॻह ते इहा ॻाल्हि कंदो आहियां त उलमा जी ज़ाहिरी कंडीशन खे ॾिसी करे चरिया न थिजो। भोतारो ॿुधो, नवाबो ॿुधो, सरदारो ॿुधो, हिननि जी ज़ाहिरी कंडीशन खे ॾिसी, हिननि जी गुरबत खे ॾिसी करे आपे मां निकिरो, होश कयो, होश कयो। हे लावारिस न आहिनि, कमज़ोर ज़रूर आहिनि पर लावारिस न आहिनि। हिननि जो वारिस मुंहिंजो अल्लाह, हिननि जो वारिस अल्लाह। जन बि हिननि सां टक्कर खाधी, अल्लाह साईं जल जलालहू उन्हनि खे बर्बाद कयो। उलमा उन ई शानो शौकत सां दुनिया जे कोने कोने जे अंदरि दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। हिकिड़ो ज़मानो हो जो इन बरे सगीर जे अंदरि अंग्रेज़ आयो हो, उहो बि इहो ख़्वाब खणी आयो हो त बरे सगीर मां उलमा जो ख़ात्मो कंदुसि, मदारिस जो ख़ात्मो कंदुसि। लेकिन अॼु दुनिया जे कोने कोने जे अंदरि मदारिस बि आहिनि, उलमा बि आहिनि, हाफ़िज़ बि आहिनि, मस्जिदूं बि आहिनि, पर अंग्रेज़ न आहे, अंग्रेज़ न आहे। छो त रब्बुल आलमीन साईं वाइदो कयो आहे इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फरमाई क़ुरान के नाज़िल करण वारो बि मां, त क़यामत ताईं हिन जी माना ई अल्फाज़नि जो मुहाफ़िज़ बि मां। वरी इन क़ुरान पाक जे हिफ़ाज़त जो जिन खे ज़रियो बणायो अथमि उलमा ऐं हुफ़ाज़, रब तो फरमाए उन्हनि जो मुहाफ़िज़ ऐं निगहबान बि मां। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां सां मिणी मुसलमाननि खे दीन सां, दीनदारनि सां ऐं उलमा सां तालुक़ नसीब फरमाए। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मरो मा मन अहब, माण्हू क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो जंहिंजी जंहिंसां मोहबत हूंदी। उलमा सां मोहबत कयो, इंशा अल्लाह इन सोबत उलमा जे सदके क़यामत जे ॾींहुं ॿियो को अमल न बि हुजेव न, पर इन मोहबत उलमा जे सदके अल्लाह तव्हांजी बि मग़फ़िरत। इन जे करे ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बा वला तकुन खामिसा। अरे नवाब कंहिंजी पारत थो करे त सिर थो वञे असांजो, पर जंहिंजी अल्लाह जो रसूल पारत थो करे उन्हनि जो हया नथा, उन्हनि जो लिहाज़ नथा कयो। फरमाई आलिम थी पओ, जे इहो एज़ाज़ तव्हांखे नसीब न आहे त तालिब थी पओ। जे इहो एज़ाज़ नसीब न अथव त आलिम ऐं हाफ़िज़ क़ुरान खे पढ़नि पढ़ाइनि तानी करे उन्हनि जो दर्से क़ुरान ॿुधंदा कयो। पर जे इहो बि एज़ाज़ नसीब नथो थी सघे त उन्हनि सां मोहबत कयो। भले दुकान ते वेठा हुजो, ज़मींदार हुजो, नवाब हुजो, नौकरियूं कयो, पर उलमा सां मोहबत कयो। अॻिते फरमायूं वला तकुन खामिसा, पंजा न थिजो।
माना इन्हनि सां अदावत न कजो, इन्हनि सां दुश्मनी न कजो। जे इन्हनि सां अदावत कयव, इन्हनि सां दुश्मनी कयव तो याद रखो तव्हांजो अंजाम भी अबू लाहब वारो थींदो, अबू जहल वारो थींदो, उतबे ऐं शेबे वारो थींदो। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां सां मिणी मुसलमाननि खे क़ुरान सां, क़ुरान वारनि सां तालुक़ नसीब फरमाए। तव्हां असांजे बचड़नि खे, तव्हां असांजे न्याणियुनि खे, तव्हां असांजे अमड़नि खे अल्लाह पाक सुबुह शाम क़ुरान पाक जे तिलावत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जो कुछ मुगल आयो अल्लाह पाक अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।